हिकु माण्हू मैंने भाई माण्हू हिकु माण्हू वियो महात्मा साधु संत ॾे त चयसि बाबा असांखे मार्गदर्शन कयो असांजो और असांखे ॿुधायो त भाई इहो कलयुग अची वियो आहे या कलयुग शुरू थी वियो कीअं असांखे पतो पए त कलयुग शुरू थी वियो आहे त चयसि पुटु न पुछ चई न बाबा ॿुधायो न असांखे असांजो बि कुझु मार्गदर्शन कयो असांजो बि उद्धार कयो न असांखे पतो पए त छा थियो आहे छा हलियो रहियो आहे त चयसि ठीकु आहे पुटु ॿुध अगरि घर जो खाधो खाइण में तव्हांखे शर्म अचे ऐं ॿाहिरि बीह करे तव्हां खाधो खाइण तव्हांखे मज़ो लॻे फ़ख़ुरु लॻे तव्हांखे गर्व महसूसु थिए त सम्झो कलयुग अची वियो आहे तव्हांखे घर में गांइ पालण तव्हांखे शर्म लॻे ऐं कुतो घुमाइण में तव्हांखे फ़ख़ुरु महसूसु थिए त सम्झो कलयुग अची वियो आहे किताबियूं ग्रंथ मिलनि फुटपाथ ते और चपलियूं जूता मिलनि शोरूम में त सम्झो कलयुग अची वियो आहे पंहिंजे ॿार जा अवगुण बि तव्हांखे गुण में ॾिसण में अचनि और ॿियनि जा गुण बि तव्हांखे अवगुण ॾिसण में अचनि त सम्झो त कलयुग अची वियो आहे और एॾो सभु ॻाल्हियूं ॿुधी करे बि तव्हां चैनल खे सब्सक्राइब न कयो त सम्झी वञिजो 100% कलयुग अची वियो आहे छो त एॾो सत्संग एॾी सुठियूं ॻाल्हियूं धर्म जूं ॻाल्हियूं सभु तव्हांखे ॿुधायूं था भाॼियूं रेसिपियूं तव्हांखे ॾिसी वासी माण्हुनि खां पुछी करे उन्हनि खे कुटे करे बि तव्हांखे ॾेखारींदी थियूं वञनि तंहिंखां पोइ बि तव्हां चैनल खे सब्सक्राइब न कयो त सम्झी वञो न 100% कलयुग अची वियो आहे भाई केॾो न कलयुग अची वियो आहे हिन जे करे चैनल खे सब्सक्राइब कयो लाइक कयो न त कलयुग में तव्हांजो बि नालो अची वेंदव त कलयुग वधाइण में हिननि माण्हुनि जो योगदान अथव तव्हांजो नालो अचे ईअं किननि कमनि में न अचे न त चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो लाइक बि कयो शेयर बि कयो ठीकु आहे खिलो खिलण सां खून वधंदो आहे सिहत वधंदी आहे सिहत खून वधण सां माण्हू धनवान थींदो आहे सम्झव इन करे खिलो